नाज़रीन, नौशरो फिरोज़ जे यूसी मिस्र जी वाह ऐं यूसी वेसर जे सेक्रेटरी रहमतुल्लाह फुल रोलू कुता मार मुहिम शुरू करे छॾी। इन हवाले सां मज़ीद तफ़सील ॿुधाए रहियो आहे नौशरो फिरोज़ खां अवामी टाइम न्यूज़ जो नुमाइंदो ज़मीर हुसैन लुंड। नौशरो फिरोज़ हाई कोर्ट सखर जे हुकुम ते तहलका नौशरो फिरोज़ जे यूसी मसूर जी वाह यूसी वेसर जे सेक्रेटरी रहमतुल्लाह फुल जे ॻोठ मसूर जी वाह ॻोठ ट्रागड़ी ॻोठ अब्दुल सलाम डायरी ॻोठ मिर्ज़ा डायरी ॻोठ बोदलो डायरी ॻोठ बेरकी ॻोठ ऐं मोहम्मद यूसुफ वगण ॻोठ रईस मोहम्मद अली वगण ॻोठ ख़बर जो ऐं ग़ुलाम हैदर पहियार ॻोठ लड़ कलरो में पहुची रोलू कुता मार मुहिम शुरू करे छॾी, जंहिंजे नतीजे पहिरें ॾींहं में केतिरनि ई कुतनि खे ज़हर ॾेई मारियो वियो, खॾु खोटरे उन में पूरियो वियो ऐं अञा वधीक मारिया वेंदा। उन मौक़े ते यूसी मसूर जी वाह यूसी वेसर जे सेक्रेटरी रहमतुल्लाह फुल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त यूसी मसूर जी वाह ऐं यूसी वेसर जे आसपास जे ॻोठनि में रोलू छितनि कुतनि जो आज़ार वधी वञण सबबि ॻोठाणा सख़्तु परेशान हुआ ऐं ॻोठाणनि जी शिकायत ते यूसी सेक्रेटरी रहमतुल्लाह फुल इंतिज़ामिया समेत मसूर जी वाह शहर में मुख़्तलिफ़ ॻोठनि जे मुख़्तलिफ़ घिटियुनि में वञी रोलू छितनि कुतनि खे ज़हर ॾेई मारियो वियो ऐं ॿिए तरफ़ ॻोठनि जे माण्हुनि जे चवण मुताबिक़ रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो हो, जंहिं करे अॼु कुतनि खे ज़हर ॾेई मारियो वियो, जंहिं सबबि शहरी ऐं ॻोठनि में ख़ुशी जी लहर छाइंदी वई आहे।